रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नज़ीर अहमद अंसारी पटीदल तव्हां सां मुखातिब आहियां। अॼु असां आया आहियूं रेलवे स्टेशन पटीदन जी डॉक्यूमेंट्री फिल्म ॾिसंदा, जंहिंमें नयूं ऐं पुराणियूं शयूं तव्हांखे ॾेखारींदासीं। ज़िंदगीअ जा रंग यूट्यूब चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अचो त तव्हांखे पटीदन स्टेशन अॼु पटीदन स्टेशन जी पुराणियूं जॻहियूं ॾेखारियूं। नाज़रीन, हाणे तव्हांखे असीं वठंदा हलूं पिया रेलवे पटीदन जी इस्पताल, उन जी तव्हांखे ॾेखारींदासीं। कंहिं वक़्तु हू तमामु बहितरीनु कंडीशन में हुई ऐं अॼु ॾिसूं था त कहिड़ी कंडीशन में आहे। गेट पे था ॾिसो, हिन जी कहिड़ी गेट आहे। अंदरि ही सिलसिलो अंदरि आहे, ही सॼी बिल्डिंग आहे। अंदरि बिल्डिंग जी ॿाहिरियां वण आहिनि, सर आहिनि, ॾाढो उजड़ी चुकी आहे बिल्डिंग। रेलवे सरकारी अस्पताल थी, तव्हां ॾिसो हींअर हिन जी हालति कंडीशन ॾिसो, तमामु बहितरीनु ख़ूबसूरत ठहियल हूंदी हुई। हींअर त हिते रुॻो हिकिड़ो खंडु ऐं झंग जो ॾेख ॾेई रही आहे। तव्हां ॾिसी सघो था त केॾी न बहितरीनु ख़ूबसूरत पंहिंजे वक़्त में हीअ हॉस्पिटल हुई। अॼु तव्हां हिन जी छित ॾिसो, हूअं हिन जी भितियूं अॼु बि मज़बूत आहिनि, को ख़तरे वारी ॻाल्हि न आहे हिन में, पर ईअं बेकार थी वई आहिनि, ख़राबु थी विया। सॼो सिलसिलो हेॾां वॉशरूम हो हिन जो ई, तव्हां ॾिसी सघो था। तमामु पंहिंजे वक़्त में हीअ ख़ूबसूरत हॉस्पिटल हूंदी हुई। अॼु तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ इस्पताल खंडर जो ॾेख ॾेई रही आहे। तव्हांखे अञा अॻिते बि असां ॾेखारींदासीं पटीदन स्टेशन रेलवे जो बि ऐं लोको शेड बि तव्हांखे ॾेखारींदासीं। तव्हां ॾिसो, हीअ हॉस्पिटल हुई रेलवे स्टेशन पटीदन जी, पंहिंजो उरूज विञाए चुकी आहे। असां हिन जो उरूज अखियुनि सां ॾिठो, तमामु बहितरीनु ऐं साफ़ सुथरी ख़ूबसूरत हॉस्पिटल लॻंदी हुई। हिते असां डॉक्टर अब्दुल हकीम सोलंकी साहिब सां बि घणी कचहरी थी। हिन अस्पताल जो इंचार्ज हूंदो हो असांजो दोस्त मोहम्मद अमीन राजपर, बि हिन हॉस्पिटल में ड्यूटी कंदो हो। डॉक्टर अब्दुल रसूल भुट्ट साहब बि हिन हॉस्पिटल में ड्यूटी करे चुका आहिनि। ऐं साईं, तव्हां छा आहियो हिते? साईं फ़कीर दिलदार ड्राइवर, बेघर, हे पटे जा अथनि दरवाज़ा सॼा, हे चोर, सॼो ॾींहुं चोरनि जो ठिकाणो हो। मां हे बच्चा वठियूं, बेघर आहियां, इते वेठो हां, पर रखवाली पे थो कयां बिगैर पगार जे। सॼी राति जाॻां पे थो, हे कुतनि जो ठिकाणो हो साईं। बहरहाल तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो, तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो, सुठी तमामु भली ॻाल्हि आहे। पर हिन अस्पताल जंहिं मुकमल हूंदी हलंदी, तव्हांखे कुझु यादियूं अथव? साईं, मूंखे यादियूं आहिनि। डॉक्टर सोलंकी साहब, डॉक्टर भुट्ट साहब, इहे सभु हूंदा हुआ। हिते थधे पाणी जी लॻल हूंदी हुई मशीन, सभु कुझु हूंदो हो, हर रेलवे खे मिलंदो हो। पर रेलवे जेकी हितां शेड ख़तमु थी आहे, गाॾियूं ख़तमु थी वियूं, रेलवे मुलाज़िम हलिया विया। हर क्वार्टर में जेको आहे हींअर प्राइवेट माण्हू थो रहे। थधो पाणी मिले थो मथे, उन थधे पाणी जो रिज़ल्ट तव्हां चेक कयो त थधो माण्हू पीअनि था। थोरो एॾो बि सर्च कयो। बिल्कुलु, असां सॼी कंदासीं। सर्च कयो। हिन अस्पताल जे बारे में कुझु ॿुधायो वधीक? ॿियो जेको स्टाफ जो हाल ई अथव, ॿियो स्टाफ जेको रहंदो, नाला ॿुधायो उन्हनि जा। हा साईं, जेके यादि हुजनि तव्हांखे। साईं बाबू रहंदो हो, नालो ई ज़हन तो मूंखे लही आहे। अमीन रहंदो। हा साईं, अमीन असांजो रूह हो, अमीन साहब। हा, तमामु रूह वारो माण्हू कंदो ड्यूटी। चौकीदार बि हो, अर्ज़ मोहम्मद बि हो, ऐं बाबू लियाकत बि हो, रिटायर। हा हा, डिस्पेंसर जेको हुयो सभु हो। हिते लॻल हा, हिते पाणी जी टंकी हुई। पर जॾहिं हे स्टाफ खजी विया, गाॾियूं चारई खजी वियूं, त उन खां पोइ तबाही थी वई। गवर्नमेंट
शायदि हिन खे बर्दाश्त न करे सघी सभु विया हलिया। इहो त ख़ैर हुकूमत जो कमु कंडम आहे। थी वई। न वाक़ई सही आहे साईं। हे ॿाहिरां थोरो तव्हां ॾेखारे। जी साईं। हे हशर लॻो पियो आहे हेॾो हे मां इन करे हे लोढ़ा ॾिना आहिनि हिते चोर पिया लोढ़ा ॿोढ़ा इहे दरवाज़ा बंदि कया। थोरो हीअं भरी सही आहे। अदा हेॾा ई साम्हूं ॾिसो त झंग लॻो पियो आहे, वण ॿियो टियों देवी बब्बर आहिनि, को माना हिते सफ़ाई जो हींअर इंतिज़ाम त मुकमल ख़तमु थी चुको आहे। हाणे त उहो सॼो सिस्टम ई ख़तमु थी वियो आहे। हाणे अचो त तव्हांखे अॻिते तव्हां वठी हलूं। रेलवे वॾी टांकी जो साईं थोरो इब्तिदा कजो। बिल्कुलु पासे ऊपर जी वॾी टांकी लोकर शेड में। ही घर आहिनि, इहे सभु रेलवे कॉलोनियुनि सां पिया अचनि पढ़ीदनि जे। ऐं ही तमामु वॾी स्टेशन हुई, जंक्शन स्टेशन हुई। असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदासीं, तव्हांखे वधीक असगर अली सराजपर ॿुधाईंदो। फ़िलहालु तव्हां सां मां मुखातिबु आहियां। हे सभु घर आहिनि रेलवे क्वार्टर जा। हे जेके आहिनि घर आहिनि बसि रेलवे क्वार्टर जा। ही सभु रेलवे कॉलोनी आहे। हीअ वॾी कॉलोनी पंहिंजे वक़्त में आबाद हूंदी, मुलाज़िमनि जो तइदादु तमामु घणो हूंदो हो, त उन हिसाब सां हिते रेलवे क्वार्टर बि तमामु घणा हूंदा हुया। हा साईं, जीअं त हीअ पढ़ीदन रेलवे स्टेशन जी मस्जिद आहे। असां हिन मस्जिद में आया आहियूं। पुराणी मस्जिद आहे हीअ, तमामु क़दीमी मस्जिद आहे। ॾिसूं था हिन मस्जिद जो अंदरि सिलसिलो कीअं आहे। साईं अचो। पुराणी मस्जिद आहे रेलवे स्टेशन पढ़ीदन जी। खोड़ जुमा असां पढ़ी आया आहियूं हिते, अॼु खां 30-35 साल पहिरियां। रेलवे स्टेशन पढ़ीदन जी मस्जिद आहे, पुराणी मस्जिद आहे तमामु। ऐं शायदि मरमत उहा ई जेका असां पुराणे दौर में ईंदा हुआसीं उहे ई थियल आहे। उन खां पोइ शायदि हिन जी मरमत न थी आहे। असां पोइ पुछूं था मौली साहिब खां, वधीक हिन मस्जिद जे बारे में मौली साहिब असांखे ॿुधाईंदो। तमामु बहितरीनु मस्जिद ठहियल आहे, पुराणी मस्जिद आहे। असां बि ॾाढा जुमा हिते पढ़िया, पढ़ीदन खां ईंदा हुआसीं हिते जुमो पढ़णु। हीअ अंदरि महिराब ॾिसो मस्जिद जो, माशा अल्लाह तमामु। पर हिन जो रंग रूप थियणु खपे, कलर थियणु खपे। पुठिए पासे कच्ची ठहियल आहे। हा हा, उहो बिल्कुलु पुराणी मस्जिद आहे, माशा अल्लाह। साईं अचो साईं, मौली साहिब खां कुझु असां पुछूं। साईं मौली साहिब, पहिरियां तव्हां तारफ़ करायो पंहिंजो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। साईं, मुंहिंजो नालो सैयद हाफ़िज़ क़ारी ख़ुदा बख़्श आहे। अल्हम्दुलिल्लाह मस्जिद शरीफ़ में मां 40 सालनि खां ख़ादिम आहियां। कुझु दरसो कमेटी बि हुई, दोस्त बि हुया, उहे वीचारा अलाह पाक जा प्यारा थी विया। हाणे इंतिहा दर्जे जी ग़रीबी हाल आहे, न पघार आहे, न तनख़्वाह आहे, न का आमदनी आहे। सो मस्जिद शरीफ़ जो कमु बि तमामु ज़ईफ़ थी चुको आहे। सो तव्हांखे इल्तिजा आहे, अर्ज़ु आहे को अल्लाह ताला सां तव्हांखे मदद कयो जो असां मस्जिद शरीफ़ खे तमीरात करायूं, सही नमूने सां तव्हांखे दुआ बि कयूं। मां ज़ाती तौर ते बीमार थो रहां, दिलि जो अटैक बि आहे, शुगर जो मरीज़ बि आहियां। दुआ बि कंदा, ताउन बि कंदा, का तनख़्वाह वग़ैरह कान्हे, जेको मिलियो सो मिलियो, न त बसि अलाह पियो इहे। सो तव्हां सरवत वारनि खे, ताक़त वारनि खे अलाह साईं तौफ़ीक़ ॾिए असांखे। तव्हां हिते 30 सालनि खां वठी मथे साईं कम अज़ कम 40 साल। 40 साल थी विया। कम अज़ कम 40 साल। जमायत 30 साल खां तव्हां ईंदा रहंदा आहियो, तर्जुमो पढ़ंदा आहियो, पर मां इन खां बि आहियां। जमायत वग़ैरह आहे, पर हाणे हाल रेल जो कुझु कमज़ोर थी वियो आहे। सो वीचारा मुलाज़िम वीचारा आहिनि, ईंदा आहिनि नमाज़ पढ़णु, जुमो सुठो थींदो आहे। छो त मां 1 बजे कंदो आहियां। बाक़ी जेको आहे अलाह पाक जे हवाले आहे, अलाह पाक हलाए बि थो। अलाह ख़ैर कंदो, असांजे दुआ में असांखे यादि रखिजो इंशाअल्लाह। मस्जिद में अलाह इंशाअल्लाह हीअ तव्हांजी ॻाल्हि असां मथे पुॼाईंदासीं, बिल्कुलु पुॼाईंदासीं इहा ॻाल्हि तव्हांजी। अलाह जो घरु आहे, अलाह जी मस्जिद आहे।
ये वज़ू खाना मस्जिद जो तमामु बहितरीन ख़ूबसूरत वो ॿाहिरि जो एरियो ही तव्हां ॾिसी सघो था हेॾे ही तव्हां ॾिसी सघो था त केतिरो माना त हींअर का सफ़ाई न आहे इहा भरी ये मस्जिद जी दीवार आहे ॿाहिरि पुराणी थी वई आहे रेलवे पुलिस थाना पटीदन तव्हां ॾिसी सघो था हीअ रेलवे थाणो पटीदन आहे हलूं था अंदरि पुछा कयूं था हाणे उहो रनिंग रूम ख़तमु थी चुको आहे हाणे हिते रेलवे पुलिस थाणो ठहियलु आहे ॾिसूं था को अंदरि आहे दोस्त त उन सां मिलूं हा नाज़रीन हे आहे रेलवे स्टेशन पटीदन जो थाणो रनिंग रूम हूंदो हो पर हाणे उहो सिलसिला ख़तमु थी विया आहिनि ऐं हींअर हिते पुलिस थाणो आहे अचो त साईंअ खां पुछूं था त हिननि जो थाणो रेलवे स्टेशन वारो कीअं पियो हले अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम अस्सलाम साईं तव्हां पाण थोरो तारीफ़ करायो मुंहिंजो नालो शफ़क़त अली आहे मां खैरपुर डिस्ट्रिक्ट मां बिलोंग कयां थो ऐं मां हिते हेड मुरर आहियां थाणे ते मूंखे तक़रीबन 5 महीना थी विया आहिनि हिते जेको आहे हेड मुरर जेको तैनात थी अच्छा हिते भला तव्हां वटि रेलवे में जे हद केसि ताईं आहे पटीदन जी थाणे जी असांजी सर रेलवे पटीदन जी हद आहे रेलवे स्टेशन बांदी खां वठी रेलवे स्टेशन बेगमा जी खैरपुर स्टेशन खां अॻिते आहे जी माना रोड़ी जे क़रीब आहे पटीदन थाणे जी सखर डिस्ट्रिक्ट जेका आहे न सर सखर पूरी डिस्ट्रिक्ट में असांजी पटीदन थाणे जी हद तमामु थाणनि खां वधि में वधि वॾे में वॾी हद पटीदन थाणे जी हद इहा थी तव्हां असांखे मालूमात ॿुधाई न असां त सम्झंदा हुआसीं त थोरी हद हूंदी त तव्हां हद घणी ॿुधाए छॾी अच्छा इन विच में को बि केस वग़ैरह बसि रेलवे थिए त सर रेलवे थिए त पटीदन जी हद आहे पटीदन थी त उन में हीअं हूंदो आहे त स्टेशन ते आउटर खां आउटर जेको बि वक़ुओ थींदो आहे न साईं उहो असांजे रेलवे पटीदन ते थींदो आहे आउटर खां ॿाहिरि जेको बि असांजो रेलवे रूल आहे या जेको लास्ट ठहियलु आहे आउटर खां ॿाहिरि जेका जंहिं बि डिस्ट्रिक्ट पुलिस जी हद में थींदी आहे न साईं उते असां कराईंदा आहियूं उते डिस्ट्रिक्ट पुलिस जी आउटर खां ॿाहिरि आउटर खां अंदरि थींदो या रनिंग ट्रेन में थींदो त पोइ उहो असांजे रेलवे पटीदन ते थींदो साईं ॾाढो सुठो हिन थाणे में स्टाफ घणो आहे साईं सर हिन थाणे में स्टाफ मंज़ूर शुदा नफ़री त हिकु सब इंस्पेक्टर एज़ SHO 2 ASI 6 हेड कांस्टेबल ऐं 30 कांस्टेबल ऐं हाणे हिन वक़्तु थोरो असां वटि शार्टेज आहे हले थी पई काफ़ी सालनि खां वठी नफ़री जेको आहे सो ॿीहर अपॉइंटमेंट न थी सघी आहे नई त उन जे करे शार्टेज हले हिन वक़्तु असां वटि मौजूदु हिकिड़ो ASI आहे ASI SHO सईद अहमद ऐं असां वटि 9 हेड कांस्टेबल आहिनि ऐं 26 कांस्टेबल आहिनि माशाल्लाह सुठो स्टाफ आहे अच्छा हिते जेके न को मुजरिम मिसाल गिरफ़्तार थी अचे थो जी साईं पोइ उनखे तव्हां किथे चालान कंदा आहियो सर असांजी जीअं असां तव्हांखे ॿुधायोसीं त बांदी खां वठी खैरपुर ताईं बेगमाजी ते हद आहे जेकॾहिं असांजो पटीदन बांदी खां वठी महिरापुर ताईं सेठारजा ताईं जेको क्राइम थींदो आहे उनखे मुल्ज़िम असां डिस्ट्रिक्ट सेकंड सिविल जज नौशरो फिरोज़ में कंदा आहियूं ऐं अॻिते थींदो आहे त वरी खैरपुर थींदो आहे त खैरपुर जी अदालत में कंदा आहियूं माना मुजरिम जेको आहे सो डिस्ट्रिक्ट कोर्ट में वेंदो आहे जी कोर्टूं साॻियूं साईं न कोर्ट पंहिंजी न आहे असांजी अलॻि काई बि कोर्ट न आहे सर हा बिल्कुलु रेलवे जी कुझु बि न आहे कोर्टूं साॻियूं आहिनि सर इहे सही साईं महिरबानी लख थोरा तव्हांजा बसि अला महिरबानी ठीकु आहे ओके अल्लाह हाफ़िज़ साईं नाज़रीन हे पटीदन स्टेशन जो पुलिस थाणो जेको हीउ तमामु क़दीम रेलवे स्टेशन आहे हीउ थोरो हेॾो ॾेखारे छॾियो लेडीज़ बस हवालात बि आहे ऐं हीउ SHO जी ऑफिस आहे इहा बि तव्हां ॾेखारे छॾियो बिल्डिंग तमामु आहे त पुराणी पर रंग रूप थियल अथसि बहरहाल इहो सुठी थी लॻे पई अॼुकल्ह जी बिल्डिंग ठहियां त 100 दफ़ा भली आहे थधी बि रहे थी अॼुकल्ह वारियूं जेके ठहनि थियूं उन्हनि में गर्मीअ में माण्हू वेही बि कोन थो सघे बग़ैर पखे जे हेसि दफ़्तर इहो बि ॾेखारियो मर्दाना लाकअप बि ॾेखारियो तव्हां ही अच्छा हे एम्बुलेंस बि आहे न सी तव्हां वटि हा एम्बुलेंस
बहितरीन एम्बुलेंस वर्किंग में आहे साईं? ही बागीचो बि ॾेखारे छॾियो त फर्स्ट क्लास बागीचो आहे। ही पडीदन रेलवे स्टेशन जो थाणो जेको असीं तव्हांखे ॾेखारियो। नाज़रीन, हे असांजे पुठियां जेको तव्हां से ॾिसी रहिया आहियो, हिते होटलूं हूंदियूं 2, तमामु हिते रश घणी हूंदी ऐं असां ख़ुदि केतिरा दफ़ा हिते मानी खाइण आयासीं ऐं हिते शाम जे टाइम ते त हिते फुल जॻह कान मिलंदी वेहण जी, इहो तमामु हिते रश हूंदी ऐं इंतिहाई ख़ूबसूरत मंज़र हूंदो। हिते सफ़ाई हूंदी। हींअर वण घणा थी विया आहिनि त वण कोन हूंदा, सफ़ाई हूंदी ऐं हीअ त वॾो बसि आहतो हूंदो जेके दोस्त पाण में कचहरियूं कंदा हुआ। हीअ ॾिसो साम्हूं रुॻो जंगल तव्हांखे ॾिसणु थो अचे हींअर, इहो पहिरियों न हुयो। हाणे तव्हांखे थोरो अॻिते दास वठी हलूं त हिते असां वटि फुटबॉल जी टीम हूंदी जेका पाकिस्तान लेवल ते खेॾंदी ऐं हिते पाकिस्तान लेवल ते ही साम्हूं रेस्ट हाउस अथव। ही रेलवे स्टेशन जो साम्हूं रेस्ट हाउस आहे, डाक बंगलो जंहिंखे चवंदा आहियूं, इहो तव्हांखे ॾेखारियूं था। ही हिते हूंदियूं होटलूं, हिते होटलूं 2 हूंदियूं ऐं तमामु हिते रश हूंदी। कई दफ़ा असां बि हिते मानी खाई वियासीं ऐं तमामु ख़ूबसूरत सफ़ाई हूंदी। रनिंग रूम ही हिते ड्राइवर ऐं गार्डन जो रूम ठहियलु आहे। हिते पहिरियां जेको तव्हांखे थाणो ॾेखारियोसीं त हीअ सिस्टम उन थाणे वारी बिल्डिंग में हुयो, उते थाणो शिफ्ट थियो। हाणे हीअ हिननि हिते वरी नई बिल्डिंग, हीअ नई बिल्डिंग हेॾे गार्डन जी ड्राइवरनि जी ठाही अथनि या माशाल्लाह। हीअ तव्हांखे साम्हूं डाक बंगलो ॾेखारियो था, पाकिस्तान रेलवे डाक बंगलो आहे। हिन में जेके बि सरकारी ऑफिसर ईंदो हो त हिन ई बंगले में जे रिहाइश इख्तियार कंदो ऐं तमामु ख़ूबसूरत बंगलो ठहियलु हूंदो हो। हिन में पार्क हूंदो हो, गुल गुलज़ारी हूंदी हुयूं अंदरि ऐं तव्हांखे असां ॿाहिरियों बसि ॾेखारियूं था। इहो साम्हूं जेको आहे डाक बंगलो रेस्ट हाउस जंहिंखे असां चऊं था, हीअ सॼो अहातो जेको आहे, हीअ जेको अहातो आहे, हीअ सॼो गुल हूंदा हुआ, बाग़ीचा हूंदा हुआ, तमामु ख़ूबसूरत हूंदा हुआ। हींअर तव्हां गेट ॾिसी सघो था त हिन जी गेट जी छा कंडीशन आहे, छा पोजीशन आहे। थोरो हेॾां हीअ बि ॾेखारे, हीअ हिते दीवार बि ॾेखारे छॾियो, हीअ हेॾां दीवार बि हीअ बि ॾेखारे छॾ। हाणे तव्हांखे वठी था हलूं हेॾे सी फुटबॉल जो ग्राउंड हूंदो, तमामु ख़ूबसूरत ग्राउंड हूंदो ठहियलु हिते ऐं पाकिस्तान जी लेवल ते हिते फुटबॉल जी गेम थींदी हुई, जंहिंमें ईद मोहम्मद जमाली, करीम चांडियो, अब्दुल रहमान अंसारी, खोड़ जेके रसूल बश्क लाशारी हूंदा हुआ। हींअर तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो त फसल पियो थो थिए, उन जो नालो निशान न आहे फुटबॉल ग्राउंड जो, कुझु बि कोन्हे को, का शइ तव्हांखे उहा ॾिसण में न ईंदी त को हिते कॾहिं फुटबॉल जो मैचूं थींदियूं हुयूं। बसि ग्राउंड हुयो फुटबॉल जो, तमामु बहितरीनु, तमामु परे परे खां टीमूं अचे हिते रांदि खेॾंदियूं हुयूं ऐं काफ़ी रांदीगर असांजे पडीदनि जा बि हुआ। इहो जेका ख़ूबसूरती जेका अॼु तव्हांखे ॾेखारियूं था त ॾिसो त हाणे उहा छा रही आहे, इन में कुझु बि न रहियो। हाणे ज़मीन आबाद पई थी थिए, ॿियो सॼो सिस्टम हिन जो ख़तमु थियल आहे। हीअ रेलवे स्टेशन पडीदन जो फुटबॉल जो ग्राउंड हुयो। हीअ साम्हूं हाणे क्वार्टर रेलवे स्टेशन, तव्हांखे असां हीअ रेलवे स्टेशन पडीदन जो ॾेखारे रहिया आहियूं त पुराणी असांजी रेलवे स्टेशन आहे पडीदन। हींअर असां आया आहियूं जेको हुनजो हीअ तव्हां ॾिसो था केॾा वण आहिनि, पर सफ़ाई जो नाक़िस आहे, सफ़ाई घटि आहे। हीअ आहे पुराणो बिल्डिंग, टिकट घर हूंदो हो हिते। अचो हीअ तव्हांखे टिकट घर ॾेखारियूं ऐं उन सां गॾु गॾु हीअ मुसाफ़िर खानो आहे। हिन मुसाफ़िर खाने में एतिरी त रश हूंदी हुई जो हीअ तव्हां ॾिसो था टिकट घर आई, हीअ मुसाफ़िर खानो आहे। हिन मुसाफ़िर खाने में हेड़ियूं ही पथर जूं बेंचूं ॾेखारे तव्हां, ही इते पथर जूं बेंचूं हे ठहियलूं हूंदियूं, हिननि ते माण्हू मुसाफ़िर इंतज़ार में वेठा हूंदा ऐं हेॾो हितो हूंदो हो टिकट घर जेको हींअर बंदि आहे।
ही टिकट घर हितां हूंदो हो जेके माण्हू टिकट वठंदा, हाणे इहो इन्हनि बंदि करे छॾियो आहे। हीउ बसि गुदाम हूंदो जंहिंमें हीउ सामान रखंदा। हीउ जेको सॼो तव्हां ॾिसो था इहो मुसाफ़िर खानो, इहो मुसाफ़िर खानो सफ़ा आबाद हूंदो हो। ऐं इन मुसाफ़िर खाने जे हिन कुंड में, हीअ जेका साम्हूं कुंड आहे, इन कुंड में स्टॉल लॻल हूंदो, चांहि जो स्टॉल हूंदो, तमामु ख़ूबसूरत बहितरीनु स्टॉल हूंदो। इन में हा, इन जे शीशे जूं जेके बरनियूं हूंदियूं, उन में केक पीस पियल हूंदा हुआ, तमामु ख़ूबसूरत मंज़र हूंदो हो, हेॾां सफ़ाई हूंदी। पोइ इन खां पोइ वरी टिकट घर होॾां जो बंदि थियो त वरी हितां हिननि हिन खिड़कीअ मां टिकटूं हलाइण शुरू कयूं। इन मां हलाए पोइ हिननि जेको आहे हिन खे वाइंड अप करे छॾियो। ऐं हीउ पार्क हूंदो हो साम्हूं, हिते जेको आहे सो ॾाढी दोस्त वेही कचहरियूं कंदा, ॾेखारी हीउ पार्क हूंदो, तमामु ख़ूबसूरत पार्क हूंदो। पडीदन रेलवे स्टेशन जी तव्हांखे हीअ विज़िट कराए रहिया आहियूं। ऐं हीउ पार्क हूंदो, हींअर बि आहे पार्क आहे, पर हींअर उहो उजड़ियल थो लॻे कि तमामु बहितरीनु ख़ूबसूरत पार्क हूंदो। त शाम जो वेही दोस्त चांहि पीअंदा, पीस खाईंदा। ऐं हीउ साॻियो हिन पासे बि पार्क हूंदो हो। तव्हां ॾिसो केॾो ख़ूबसूरत हींअर बि वण आहिनि, बिल्डिंग ॾिसो। ऐं हिन पासे बि साॻियो ई पार्क ठहियलु हूंदो हो, हींअर बि आहे, हींअर बि आहे पार्क, पर ही बंदि आहिनि। हेॾां बि पार्क हूंदो, तमामु ख़ूबसूरत मंज़र कशी हूंदी। हाणे जेको टिकट घर हेॾे शिफ्ट थी आयो आहे हिन बिल्डिंग में, त हिते तव्हां ॾिसो त टिकट घर हाणे हेॾे शिफ्ट थी आया आहिनि। हू जेको तव्हांखे ॾेखारिया हुआसीं उहो पासो ख़तमु थी वियो। हाणे ही टिकट माण्हू हितां पिया वठनि, तव्हां ॾिसी सघो था। ही टिकट घर हिते आहे हींअर। रेलवे स्टेशन पडीदन, तमामु पुराणी जंक्शन रेलवे स्टेशन। ये दोस्त टिकट पियो वठे, ॿुधाए घंटो तव्हां भाउ थोरो जी जी काॾे पिया वञो तव्हां? मां रोड़ी कंदुमि साईं। टिकट वरितव? हा हाणे वरितो आहे साईं। घणी मिली? 350 रुपयो। 350 रोड़ी जी टिकट? हा रोड़ी जी टिकट हाणे त मुनासिबु थी वियो आहे, पहिरां त वधीक हुयो किरायो। हा पहिरां तक़रीबन 550 रुपयो हुयो, अच्छा, माना हाणे घटि थियो आहे? हाणे घटि थियो आहे पहिरें खां। हलो इहो बि सुठो थियो आहे, कुझु रिआयत थी आहे। महिरबानी महिरबानी महिरबानी। नाज़रीन, तव्हांखे असां ॾेखारियूं पिया रेलवे स्टेशन पडीदन जी वीडियो। ऐं हीअ हितां सेफ्टी गेट बि लॻल आहे, हीअ सेफ्टी गेट बि लॻल आहे हिते। नाज़रीन, हींअर असीं तव्हांखे वठी आया आहियूं नौशारो फिरोज़ प्लेटफार्म ते। इहो अॼुकल्ह त हितां ट्रेन वञणु बंदि थी वई आहे नौशारे जे लाइ। हूअं पडीदन जंक्शन इन करे हूंदी जो हितां नौशारो, कल्होड़ा, मिठियाणी, ठारूशा, मेरापुर ताईं गाॾी हितां वेंदी हुई। अॼु तव्हांखे उहो प्लेटफार्म असां ॾेखारियूं था। ऐं हींअर उहो ख़तमु थी चुको आहे। हेॾां ट्रेन अचे थी, तव्हां हीअ ट्रेन ॾेखारियो। हीअ ट्रेन पई थी अचे, तव्हां ॾिसो हीअ ट्रेन पई थी अचे। इहा ॾेखारियो, ट्रेन ॾेखारियो, ट्रेन ॾेखारियो। साईं अस्सलाम वालेकुम। साईं नाज़ यूट्यूब चैनल तां आहियो असां। तव्हां हिते रिटायर शायदि मुलाज़िम आहियो? छा हो तव्हां? रिटायर सब इंस्पेक्टर। सब इंस्पेक्टर, माना सॼी तव्हांजे रेल पुलिस रेलवे में तव्हांजो हूंदो? हा। अच्छा, तव्हांजी केसी ताईं हद आहे रेलवे थाणे जी? पडीदन जी? पडीदन रेलवे थाणे जी हिन जी बेगमा जी ताईं। ऐं हेॾां बांदी का बांदी बेगमा जी इन विच में ही माना बेगमा जी परते आहे या घणी? भली परते आहे, खैरपुर का परते आहे न। खैरपुर खां परते आहे। इहो माना हीअ तव्हांजी हद आहे पडीदन थाणे जी? पडीदन थाणे वॾी हद थी वई। अच्छा, इन में जो ट्रेन में जेको बि थिए केस ट्रेन में जेको थींदो रेल पुलिस कंदी, पडीदन वारी कंदी? पडीदन वारी। अच्छा, ऐं जेकॾहिं ॿाहिरि थिए, ॼठ ॿाहिरि थिए, अगर आउटर सिग्नल आहे साम्हूं, हा, सिग्नल खां परते थींदी त पोइ ज़िला पुलिस कंदी। अच्छा, वो डिस्ट्रिक्ट वारा। और से महिरबानी तव्हांजी।
घणी तव्हां सर्विस कई? असांजी 45 साल। तारफ़ थोरो तव्हांजी। राव बमन गुलफाम सब इंस्पेक्टर रिटायर। गुलफाम त मशहूरु माण्हू हो, असां हाणे जेको आहे सो बसि गुलफाम ई गुलफाम हूंदो। ओ माशाअल्लाह माशाअल्लाह, महिरबानी साईं, महिरबानी गुलफाम साहब, महिरबानी। नाज़रीन, हींअर असीं तव्हांखे नौशारो फिरोज़ जे प्लेटफार्म ते वठी आया आहियूं। हितां नौशारो जे लाइ गाॾी निकिरंदी, कची लेन में उनखे सॾींदा ऐं कलोड़ा, पीर सादिक, नौशारो फिरोज़, मठियाणी, ठारू शाह खां थींदी मेहरापुर ताईं गाॾी वेंदी हितां। अॼुकल्ह हीअ रूट लेन बंदि थी चुकी आहे ऐं अॼुकल्ह उहो नौशारे वारियूं गाॾियूं बंदि थी चुकियूं आहिनि। अॼु खां 30 साल पहिरियां इहे सिलसिलो ख़तमु थी वियो ऐं ही तव्हां साम्हूं लोकेशन ॾिसो, ही रेलवे जी, पडीदन रेलवे जी लोकेशन अथव। वॾो माना प्लेटफार्म आहे हिन वक़्तु बि पडीदन स्टेशन जो, पर उहा रौनक न आहे जेका पुराणे वक़्त में रौनक हूंदी हुई। जेको ही पहिरियां नौशारो फिरोज़ प्लेटफार्म हूंदो हो, जंहिंसां कची लेन निकिरंदी हुई, प्लेन बि चवंदा, कची लेन बि चवंदा, निकिरंदी हितां ही गाॾियूं वेंदियूं। गाॾी हिकिड़ी हितां 4 बजे निकिरंदी, ॿी वरी 6 बजे निकिरंदी, टी गाॾी वरी 8 बजे निकिरंदी हुई ऐं वापसी बि वरी अहिड़े हिसाब सां हिननि जी थींदी हुई। सिंगल लाइन हुई ऐं ॾाढो माण्हुनि खे अचण वञण में सहूलियत हूंदी हुई। उहे बचड़े वाल माण्हुनि खे सहूलियत हूंदी हुई। बहरहाल हींअर रोड रस्ता थी विया आहिनि, उहो सिलसिलो हींअर ख़तमु थी विया। हीअ आहे रेलवे स्टेशन जी मस्जिद। रेलवे स्टेशन जी मस्जिद आहे, प्लेटफार्म सां लॻोलॻि आहे। मुसाफ़िरनि जे लाइ सहूलियत आहे तमामु भली। बसि निमाज़ जो टाइम थी वञे त मुसाफ़िर हिन मस्जिद में निमाज़ पढ़ी सघनि था। ये नंढड़ी मस्जिद आहे, पुराणी आहे, काफ़ी टाइम जी आहे माशाअल्लाह। अॻे हेठि हूंदी, हाणे हिनखे भाड़ा ॾेई मथे कयो अथनि, प्लेटफार्मनि जे थी आहे। ये आहे पडीदन स्टेशन, रेलवे स्टेशन पडीदन जो इख़्तितामी बोर्ड आहे। तव्हां ॾिसी सघो था। पहिरियां इहो उतां नौशारो फिरोज़ जी प्लेटफार्म हो, हींअर उहो ख़तमु थी चुको आहे नौशारो फिरोज़ जो प्लेटफार्म। हीअ तव्हां ॾिसी सघो था केॾो वॾो प्लेटफार्म आहे पडीदन स्टेशन जो, तमामु घणो लंबो प्लेटफार्म आहे। शायदि अहिड़ो प्लेटफार्म के कंहिंजो बि न हूंदो। हाणे हीअ साम्हूं हीअ केबिन, तव्हांखे केबिन ॾेखारियूं था। वॾी लोको शेड आहे, वॾी हिते, पर हींअर बेकार लॻी पई आहे, उहो बि ख़तमु थी आहे सिलसिला। हीअ केबिन आहे, इहा त हाणे ख़तमु आहे न। हाणे त वरी डिजिटल अची वियो आहे सिस्टम। पहिरियां सॼो ही हिते हूंदो हो, हाणे इहो साम्हूं ॾिसो था बत्ती ॿरे बि थी, डिजिटल थी विया आहिनि। अॻे कांटो छिकछिका हूंदी केबिन वारनि जी, केबिन में ड्यूटीअ ते वेठो हूंदो, वरी झंडी साई ॾेखारींदो, गाॾीअ खे साई झंडी ॾेखारींदो, साई झंडी ॾेखारींदो गाॾीअ खे। साम्हूं फाटक आहे असांजो। ही केबिन हाणे इहो ख़तमु आहे हिननि जो सिलसिलो, डैमेज बि थी वई आहे। हाणे वरी नवां सिस्टम अची विया आहिनि डिजिटल। अॻे इहे वीचारा सिग्नल छिकींदा हुआ, केबिन में छिकींदा, छिके सिग्नल खे हेठि कंदा। हा, पडीदन जंक्शन मई 1914
नाज़रीन 1914 हीअ ठहियल आहे, जेका तव्हां साम्हूं हीअ ॾिसी रहिया आहियो 1914 जी ठहियल आहे। माना 100 साल खां हिनखे मथे अरसो गुज़री चुको आहे, 100 साल खां मथे अरसो गुज़री चुको आहे हिनखे। रेलवे स्टेशन पडीदन, ये प्लेटफार्म साम्हूं ये ॾाकड़ियूं हूंदियूं, हिननि सां चढ़ी मथे वेंदा, पोइ मथे पाणी बाणी जो इंतज़ाम हूंदो हुन। ये रेलवे स्टेशन पडीदन। अस्सलाम वालेकुम। हाँ सलाम। छाला चाचो खैर वाला। तेरा खुश खैर दुआ कुर्बान। तबियत कीअं? तव्हांखे पढ़ी प्लेटफॉर्म ते घणो टाइम थियो आहे समोसा खपाईंदे? असांजे बचपन गुज़री वई आहे असांजी हिते रेलवे स्टेशन ते। वालिद साहब 35 साल असांजे वालिद साहब इहो कमु कयो, सामान स्टॉल वग़ैरह हलाईंदो। उन खां पोइ असां वालिद साहब वफ़ात करे वियो त वरी असां शुरू थी विया आहियूं उन ई कम खे, पंहिंजे वॾनि जे घणो कमु। टाइम थियो आहे हिते? असांखे बि तक़रीबन असांखे बि 15-16 साल थी विया आहिनि। अच्छा, पहिरें भला पढ़ी प्लेटफॉर्म कीअं हो, हाणे कीअं आहे? पहिरें जो जॾहिं असां आया आहियूं त हिनखे ईअं ई ॾिसंदा रहिया आहियूं। अच्छा, हा, उन खां पोइ कीअं हो तव्हांजा वॾा जेके आहे उन्हनि खां तव्हां पुछियो हूंदो, हिननि कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं तव्हां सां? कीअं हो? असां जेॾी महिल असां आया त अप साइड ते इहो भगल शुगल हूंदी, हाणे माशाल्लाह असां अप साइड खे त VIP करे छॾियो आहे। अच्छा, स्टेशन खे पहिरें लाइन बि हिकिड़ी हूंदी, हाणे माशाल्लाह सां लाइन वग़ैरह बि ज़बरदस्त थी वई भला आहे। तव्हांखे हिन में रोज़गार मिले थो समोसनि मां? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो एहसान आहे, असांखे शुक्र आहे। घणे ज़्यादा खपायो? असां साईं 20 रुपए में बि खपाईंदा आहियूं, नंढड़ो ॿार अची वेंदो आहे 20 में बि ॾेई छॾंदा आहियूं, उन 50 जा 2 हलाईंदा आहियूं। महांगाई जे हिसाब सां सही आहे। 530 रुपए किलो घी थी वियो आहे, मैदा महांगा थी विया आहिनि, हर शइ महांगा पा ॾाढी। हाणे पोइ उन लिहाज़ सां माण्हू छा थो करे? तव्हांखे भला गाॾी घणियूं थियूं बीहनि हींअर अप डाउन में? असांखे अप डाउन में 4-5 गाॾियूं बीहनि थियूं। अञा बीहणु खपे? 10 खपे। अच्छा अच्छा। हा, हिते वेंडरी कंदा आहियो, हिन प्लेटफॉर्म ते तव्हांखे घणो टाइम थियो आहे कंदे? तकरीबन 40 साल। 40 साल। असांजी पडीदन प्लेटफॉर्म पुराणो क़दीमी आहे, अंग्रेज़नि जे टाइम जो आहे, जंक्शन आहे। अॼु मज़ो आहे पडीदन ते? न बाबा, हाणे त का शइ न, हाणे कुता वुता भौंकनि, गाॾी कान्हे, स्टाफ कोन्हे। भला तव्हां जेको आहे सो 40 सालनि में छा छा कहिड़ियूं शयूं ॾिठियूं जेके हिते थींदियूं हुयूं? बाबा हिते वॾी आबादी, घटि में घटि नगर मुंहिंजे अंदाज़े में तक़रीबन 3 शिफ्टूं हलंदियूं लोको में। कैरेज वारा, लोको वारा, फिटर वारा ऐं गाॾियूं त 15-20 ठही हलंदियूं। जंक्शन स्टेशन हुयो, फिटरूं वेंदियूं, कची लाइन ठहियल हुई, बंदि थी वई। हाणे सभिनी गाॾियुनि जो स्टाफ गॾिजी आहे, 4 गाॾियूं, 2 हेॾां 2 बसि। बाक़ी कुल केरु आहे, सॼो ॾींहुं हिते कुता वुता भौंकनि, का शइ न आहे। 1 करोड़ अरब रुपया ख़र्च कया आहिनि, ईअं पियो आहे, गैर आबाद पियो आहे। इहो सॼी सोच आहे, पाणे केॾी बिल्डिंगूं ठही पियूं आहिनि, क्वार्टरनि में माण्हू वेठा आहिनि, रेल जा क्वार्टर आहिनि, प्राइवेट माण्हू वेठा आहिनि, टोटल कंहिं कम में नथा अचनि। इहा ईअं ई बिल्डिंग सॼी पई आहे, स्टेशन सॼो विरान लॻो पियो आहे, न स्टाफ आहे गाॾियुनि जो। मुसाफ़िर तंग लॻा पिया आहिनि, परेशान लॻा पिया आहिनि, जेकी अचे थी गाॾी थ्रू, जेकी अचे थी थ्रू, कंहिं गाॾी जो स्टाफ न आहे। हिते पाणी भरबो, तेल वठंदियूं गाॾियूं, ड्राइवर बदिली थींदा, गार्ड बदिली थींदा, रनिंग रूम हुयो, हर हिकु शइ हुई हिते। हाणे का शइ न आहे, तबाही लॻी पई, हर हिकु शइ बंदि लॻी पई आहे। टोटल प्राइवेट माण्हू घिड़िया वेठा आहिनि, रेलू सभु बंदि करे छॾियूं। हाणे 2 गाॾियूं अपजियूं आहिनि, 2 गाॾियूं दौड़ंदियूं आहिनि, ॿियो केरु मिले ख़ैर आहे। अल्लाह ख़ैर कंदो। असां हे पडीदन स्टेशन ते मज़दूरी करे रहिया आहिनि। पुछूं था त पॉलिश जो घणा पैसा थो वठे? अच्छा, पॉलिश जा घणा पैसा थो वठी? 50 रुपया। 50 रुपया? हा, महांगाई जे करे। हाँ, पॉलिश वारा असुली न खुली? पॉलिश इहा ई जेकी हले थी साईं, जेकी मिले थी असांखे। घणे डॿी थी मिले? या साईं 150। हा हा, सही आहे सही आहे। तोखे घणो टाइम थियो आहे हिते कमु कंदे? असांखे 32 साल थी विया। अच्छा, अॻे जेको पडीदन उरूज में ई, हाणे उहा मज़ो आहे पडीदन में? मज़ो कोन्हे, अॻु में ॾाढो मज़ो। अॻु में छा छा थींदो हिते तव्हांखे ख़बर हूंदी? हिते 100 मिस्त्री कमु कंदा हुआ, 50 सीपर हूंदा हुया। अच्छा, मज़दूर हूंदा हुया, कमु हलंदो हो, कमु बहितरीनु सुठो हलंदो हो। तेल जा गाॾा भरियल हूंदा हुया, हिते टैंकूं लॻल हूंदियूं, पाणी जूं टैंकूं लॻल हूंदियूं। हींअर टैंकूं टुटी वियूं, नल बल केरु बदिली कराए, पखा केरु न कराए। रेशन जो डामाडोल इहो ई लॻो पियो आहे। हाणे भला रोज़ी तव्हांजी थिए थी? कॾहिं रोज़ी आहे, कॾहिं न आहे बि।
अच्छा, अॻु में भला रोज़ी तव्हांजी सुठी थींदी? अॻु में सुठी थी थी अच्छा, हाणे तव्हांजो गुज़र ॾुखियो आहे? हज़र गुज़र थिए थो, जेको पेट मानी शुक्र आहे, मानी मिले थी भला पेट पूजा बि थिए बस अल्लाह चङा ई कंदो, अल्लाह चङा ई कंदो, शुक्र आहे बाक़ी आहियूं ग़रीब, अल्लाह चङा ई रोज़ी असांजी इहा इहा साम्हूं गैरेज आहे जिते इंजणनि जी मरमत वग़ैरह थींदी हुई, सफ़ाई थींदी हुई, का बि इंजण ख़राबु थींदी त हिते हुनखे ठाहींदा, हुनजी मरमत कंदा, तयारु कंदा हुनजी। पडीदम रेलवे स्टेशन जंक्शन हिते इंजीनियरिंग जो वॾो कमु हलंदो हो, बहितरीनु कमु हलंदो हो। हीअ गैरेज आहे साम्हूं, हिते मरमत थींदी इंजणनि जी। पडीदम रेलवे स्टेशन तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं नाज़रीन, नाज़ यूट्यूब चैनल तां। उमेद तव्हांखे हीअ वीडियो पसंदि ईंदी, पसंदि अचे त हिनखे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब चैनल खे ज़रूरु कंदा। पडीदम रेलवे स्टेशन हीअ साईं रेलवे ऑफिस हुआ न लोको शेड में, तव्हां ॾिसी रहिया आहियो। हा या मालिक तूं भला ॿुधा त तो हीअ कीअं ॾिठी पडीदम जी रेलवे स्टेशन, छा छा ॾिठो तो हिते, इहो ॿुधा असांखे। असांजी जॾहिं उमिरि थी त उन टाइम असां ॾिठोसीं बाक़ाइदे हिन पडीदम रेलवे स्टेशन उरूज हो। 1980 खां वठी तक़रीबन 90 जे दौरान जो हिन जो असां उरूज ॾिठोसीं। 90 खां पोइ असां हिन जो उरूज न ॾिठोसीं। हीअ पडीदम जी पुराणी रेलवे स्टेशन आहे, क़दीमी स्टेशन आहे, वॾे में वॾो हिन जो एरियो आहे जिते गाॾियूं शटिंग थींदियूं, गाॾियुनि जी सफ़ाई थींदी, मरमत थींदी। पुराणी क़दीमी रेलवे स्टेशन आहे, जंक्शन स्टेशन आहे। ऐं हितां जो पाणी जेको आहे सो बहितरीनु आहे, जेको पाणी ॿाहिरि ॿियनि स्टेशन जे मुताबिक़ जेको आहे सो हितां जो पाणी बहितरीनु हो। जेके गाॾियूं खणणु चाहिनि हा त खणनि हा, पर कोशिशि कंहिं न कई। ॾिसो तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो, पुराणे वक़्त में इहो पैंप आहे, इन में गाॾीअ में जे इंजण में पाणी भरींदा हुआ। इहो इंजण में पाणी पवंदो हो इन पैंप ज़रिए। हाणे त पैंप ख़तमु थी विया आहिनि, कंहिंखे किथे बि कोन ॾिसण में ईंदो पैंप अहिड़ो, पर हीअ अञा पुराणी निशानी इहा पडीदम जे गैरेज में आहे। इहो साम्हूं रेलवे वारनि जो ऑफिस हुआ नी, पुराणे दौर जूं ठहियलूं आहिनि। हीअ साम्हूं हुनखे लॻंदो कॾहिं हिते आबादी हूंदी, बहितरीनु सफ़ाई हूंदी। तव्हां ॾिसी रहिया आहियो हींअर कंडीशन। हीअ साम्हूं गैरेज हूंदी जिते इंजणियूं वग़ैरह जी सफ़ाई थींदी, मरमत थींदी। वॾो कमु हो लोको शेड में। ॾिसो पडीदम स्टेशन रेलवे जो केतिरो अहातो आहे, तव्हां ॾिसी सघो था केॾो अहातो आहे, केतिरो अहातो आहे। इहे साम्हूं खूह था ॾिसो। लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा नाज़रीन। पडीदम रेलवे स्टेशन जी तव्हां वीडियो ॾिसी रहिया आहियो। असगर अली राजपर तव्हांखे रेलवे स्टेशन जे बारे में सभु ॿुधाईंदो। लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं कमेंट सेक्शन में वञी पंहिंजे राय जो इज़हार ज़रूरु कंदा त हीअ जेका असां महिनत कयूं पिया था उहा असांजी महिनत केतिरे क़दुरु कामयाबु वई, या अञा हिनखे असां कीअं कहिड़े तरीक़े सां बहितर करे सघूं, उन पंहिंजे राय जो इज़हार ज़रूरु कंदा। हाणे तव्हांखे वधीक असगर अली राजपर तव्हांखे वधीक रेलवे स्टेशन पडीदम जे बारे में ॿुधाईंदो। महिरबानी। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवां सां असांजी इहा कमिटमेंट हुई त असां खां जेतिरो थी सघंदो हथल तन कोशिशि कंदासीं त पडीदम जी तारीख़ जूं कुझु शयूं अवां सां शेयर करियूं। अदा नज़ीर अहमद अंसारी जूं काविशूं, कोशिशूं, जुस्तजू
इंशाल्लाह पढ़ीदन खां माइग्रेशन करे ॿाहिरि वेंदड़ बि माण्हू जॾहिं पंहिंजी पुरानी यादुनि खे ॾिसंदा त यकीनन हुननि खे ॾाढी ख़ुशी थींदी त पढ़ीदन शहर असां बिराह रास्ता लाइव पिया ॾिसूं। त दोस्तो हीअ पढ़ीदन जंक्शन सिंध में आउं सम्झां थो 2 या 3 नंबर ते एरिया जे हिसाब सां वॾी स्टेशन आहे। कुझु वक़्तु अॻु में यानी कुझु साल पहिरियों 10 खां 15 साल पहिरियों हितां खां कुझु ट्रेनूं निकिरंदियूं पढ़ीदन जंक्शन खां, जेका हिकु पढ़ीदन खां थींदी दौड़ बांदी बुशहरी नवाबशाह टंडो आदम हैदराबाद कोटड़ी खां पोइ वरी शाम जो वापसि थींदी हुई। अहिड़ी तरह सां 2 ट्रेनूं वरी असांजी ॿी सिंगल लाइन आहे जेका हितां खां नौशहर फिरोज़ खां हालाणी मिठियाणी हालाणी मेरापुर इन तरफ़ वेंदी ऐं हिकिड़ी भिटशाह जी तरफ़ बि वेंदी हुई। हाणे त शायदि उहे 3 कई ख़तमु थी विया आहिनि, रेलवे 3 कई जेको आहे सो ख़बर न आहे काॾे गुम थी विया। त हीअ एतिरी पुराणी क़दीमी स्टेशन आहे। तव्हां हिन जो मंज़र ॾिसो, हिन जी जेको ही ऐं कैमरामैन खे चंदुसि ॾेखारे छापिरो आहे, ॾिसो त केतिरो क़दीमी दौर जो ठहियलु आहे ऐं कहिड़े तरीक़े सां ठहियलु आहे। ऐं उन खां अलावा हिते 2 पुलियूं हूंदियूं जंहिंजो मटीरियल अञा हेठि पियो आहे, जेका हिन पासे हुन पासे खे मिलाईंदियूं हुयूं। उन्हनि 2 पुलियुनि खे जेको आहे सो ख़तमु कयो वियो। हिकिड़ी वरी हाणे लेफ़्ट साइड खां जेको आहे सो पुल क़ाइमु कई वई आहे। असां वटि होॾे गार्डन चवंदा आहिनि, उनखे लोकू शेड आहे असां वटि हिते, जिथे गाॾियुनि इंजन जी मरमत बि थींदी हुई ऐं पूरी सिंध मां जेको आहे सो जॾहिं पाणी जी चकास थी त पढ़ीदन जे पाणीअ खे फ़ोकियत हासिलु थी, अहमियत हासिलु थी त पढ़ीदन शहर जो पाणी जेको आहे सो बहितरीनु पाणी आहे। छाजे करे जो जेके ट्रेनुनि में एसियूं वग़ैरह हलंदियूं उन्हनि खे पाणी जॾहिं नमकियात मिलंदो हो त उहे एसियूं ज़ंगजी वेंदियूं, ख़राबु थी वेंदियूं। इन करे पढ़ीदन जे पाणी खे जेको आहे सो हिननि बहितर ऐं मुयसरु करार ॾिनो त हितां अची ट्रेनूं पाणी भरे वेंदियूं। साम्हूं जेको आहे तव्हांखे लोकू शेड ॾेखारींदासीं, हिते पाणी ट्रेनूं भरींदियूं। ऐं उन खां अलावा हीअ 2 रेलुनि जे विच ते जेको पाइप लाइन आहे इहो बि तव्हांखे ॾसींदो साबित कंदो त ट्रेनुनि खे जेको आहे सो पाणी जी फ़राहमी कई वेंदी। बदकिस्मती सां वक़्तु गुज़रंदो वियो, जदीद वक़्तु ईंदो वियो त पुराणियूं ऐं बहितरीनु सहूलियतूं ख़तमु थींदियूं वयूं। न त कुझु वक़्त में अॻे यादि आहे त माण्हू घरनि मां निकिरी राति जो अची स्टेशन ते गुज़ारींदा हुआ। त पढ़ीदन शहर स्टेशन पढ़ीदन जी जेको प्लेटफॉर्म आहे उते रातियूं एतिरियूं ख़ूबसूरत ऐं सुहिणियूं ऐं थधियूं हवा लॻंदियूं हुयूं जो सॼी राति माण्हू वेही महफ़िलूं कंदा हुआ, कचहरियूं कंदा हुआ। पर अफ़रा तफ़री ऐं हिन अहिड़े दौर में इहे सभु शयूं जेको आहे सो ख़तमु थी चुकियूं आहिनि। कुझु अहिड़ा मुख़ीर हज़रात आहिनि जेके अॼु बि इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते काफ़ी कमु कनि था। साम्हूं मस्जिद आहे, उहा बि कंहिं मुख़ीर हज़रात ठाराई आहे। हेॾा साम्हूं जेको आहे सो पाणी जो वाटर कूलर आहे, इहो बि कंहिं ठारायो आहे, उनजी तख़्ती लॻल आहे, असां तव्हांखे ॾेखारींदासीं। चवण जो मक़सदु आहे त कुझु शख़्सियतूं अञा आहिनि जेके इंसानी मख़लूक़ जे मोहबत ऐं ख़िदमत ते यकीन रखनि थियूं। वधीक तव्हांखे तफ़सील असां ॿुधायूं था। पढ़ीदन प्लेटफॉर्म नंबर 1 हींअर शायदि का ट्रेन अचण वारी आहे, उनजे इंतज़ार में पैसेंजर बीठा आहिनि। ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ भरिसां जेका सबील आहे इहा मरहूम डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा तुनियो साहब जे नाले सां हुनजी न्याणीअ मंसलक कई। जूनियर शाह मोहम्मद तुनियो साहब बतारीख़ 6 सेप्टेम्बर 2020 त कैमरामैन खे चवंदुसि सही नमूने सां फोकस वठे त हीअ हुननि फी सबीला जेको आहे सो हिते हणाई आहे पाणी जी टांकी, थधे पाणी जी टांकी मथां लॻल आहे आउटर कंप्रेशर। उन खां अलावा हेॾां दफ़्तरु आहे रेलवे जो जेको एमरजेंसी जे हिसाब सां इस्तेमालु थींदो आहे। हे आहे रेलवे जी ऑफिस जिथे स्टाफ रहंदो आहे। नाज़रीन, जदीद दौर में ख़ुशी बि थिए थी कुझु ॻाल्हियुनि ते ऐं कुझु ॻाल्हियुनि ते ॾुख बि थिए थो त पढ़ीदन जी रेलवे जी हद सवे एकड़नि ते मुश्तमिल आहे, बल्कि कुझु किलोमीटरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंजे करे उहा कंहिं बि क़िस्म सां असां उनखे यूटिलाइज़ सही तरीक़े सां कोन करे सघिया आहियूं।
त हुन शहर ऐं हिन शहर खां वठी सदावा जन दोस्तनि खे ख़बर आहे त रोहिणी कैनाल जेको आहे सॼी रेलवे जी ज़मीन आहे, पर बदकिस्मती सां उतां जा क्वार्टर बि डैमेज थी विया ऐं रेलवे जूं कुझु शयूं त सुठे समिति में हलनि पियूं, पर कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके उजड़ी वियूं आहिनि, जंहिंजो अफ़सोस बि थिए थो, छाजे करे उन्हनि सां क़दीमी यादूं सलाड़ियलूं हुयूं। अंग्रेज़नि जे दौर जी ठहियल ही प्लेटफार्म अव्हांखे ॾेखारियूं पिया त ही को ठहियो आहे, जेको हींअर असां तव्हांखे ॾेखारियूं पिया इहो को ठहियो आहे। बाक़ी जेको अॻिते आहे इहो पुराणे दौर जो, अंग्रेज़नि जे दौर जो आहे। हिते घंटी रूम आहे जिते ट्रेनुनि खे अचण महिल कुझु वक़्तु पहिरीं बेल ज़रिए आगाह पैसेंजर खे कयो वेंदो आहे। नाज़रीन, अॻे कुझु ई ट्रेनूं न बीहंदियूं, बाक़ी हर ट्रेन जो स्टॉप हूंदो हो ऐं परे परे खां नौशहर, फिरोज, मिठाणी, ठारूशाह खां माण्हू हितां अची रेलवे जो सफ़र कंदा हुया। पर हाणे जदीद दौर आहे ऐं हीअ आहे नई पुल जेका हाणे ठाराए वई आहे कुझु साल पहिरीं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेका पुराणी पुल हुई प्लेटफार्म नंबर 1 ते ऐं 2 खे मिलाए पई, उहा हिन ई साइज़ जी ऐं हिन ई टाइप जी हुई, पर उहा पुराणे दौर जी हुई ऐं तमामु मज़बूत हुई। उनजो कुझु अञा मटीरियल पियो बि आहे। त हाणे तव्हांखे ॾेखारियूं पिया त ही पुल ठही त ज़रूरु आहे, लेकिन हिन में उहा क्वालिटी, उहो मयार न आहे जेको पुराणे दौर में जो पुल जेका आहे उन में मटीरियल इस्तेमालु थियल हुयो। साम्हूं कैंटीन आहे ऐं मुसाफ़िरनि खे समोसा, पकोड़ा वग़ैरह जेको आहे सो खाराए वेंदा आहिनि, ॾिना वेंदा आहिनि, परचेज़ कया वेंदा आहिनि। हे आहे नाज़रीन असांजी रेलवे स्टेशन पडीदन, जेका सिंध में 2 या 3 नंबर ते ज़मीनी हद जे हिसाब सां हैसियत रखे थी। नयूं थियूं ठहनि त 5 उन जॻह ते कंडम थियूं थी वञनि, सिर्फ़ु उन्हनि जी रिपेयरिंग न थियण जे करे। वरी अॻिते हली तव्हांखे ॿियूं शयूं बि आहिनि, उहे जेके क़दीमी आहिनि उहे ॿुधाईंदासीं। स्टॉप करीसीं। नाज़रीन, जीअं त हींअर अवामी एक्सप्रेस प्लेटफार्म नंबर 1 ते पहुचण वारी आहे ऐं मुसाफ़िर उन जे इंतज़ार में आहिनि। काफ़ी हद ताईं जेको आहे सो तव्हां ॾिसी सघो था त माण्हुनि जी हितां चुरपुर आहे, जेका सभु जेके माण्हू आहिनि इहे अॻिते मंज़िल जे तरफ़ टिकट वठियो ऐं ट्रेन जे इंतज़ार में आहिनि। रेलवे स्टेशन पडीदन जो मंज़र ट्रेन हीअ आहे अवामी एक्सप्रेस जेका कराची खां पिंडी जे तरफ़ हिन वक़्तु रेलवे स्टेशन पडीदन जे प्लेटफार्म नंबर 1 ते पहुची रही आहे ऐं पैसेंजर बि उनजो शिद्दत सां इंतज़ारु करे रहिया आहिनि। विछड़नि खे मिलाईंदो आहे दूर दराज़ इलाइक़नि में पंहिंजनि सां दुखनि ऐं सुखनि में शिरकत करण जे लाइ माण्हू ट्रेनुनि जो सहारो ऐं उन जो सफ़र कंदा आहिनि। जॾहिं हिन सां अवामी एक्सप्रेस में
कुछ बोगियूं एयर कंडीशन जूं बि आहिनि। ये है रेलवे स्टेशन पड़ीगंज। पानी मिनरल बोतल नाज़रीन हींअर ट्रेन रवाना थी चुकी है पंहिंजे मंज़िल तरफ़। ये रेलवे स्टेशन की कैंटीन है जिथे मुसाफ़िरनि खे समोसा वग़ैरह या ॿियूं शयूं मिलंदियूं आहिनि ताज़ियूं ताज़ियूं तैयार करे। ट्रेन खे हैंडल कंदो आहे। जीअं त हिन वक़्तु असीं रेलवे स्टेशन पडीगंज प्लेटफॉर्म नंबर 2 ते मौजूदु आहियूं। तव्हां ॾिठो त अपी जी अवामी एक्सप्रेस जेका कराची खां पिशावर वञण वारी हितां रवानी थी वई। हींअर पिशावर खां कराची वेंदड़ अवामी एक्सप्रेस पडीगंज स्टेशन ते पहुचण वारी आहे। मुसाफ़िर टिकेटूं वठियो इंतज़ारु पिया कनि। तव्हांखे ॿुधाईंदो आहे त इहे मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि त ॾेखारे तव्हांखे त हीअ जेका मस्जिद आहे इहा बि कंहिं अलाह जे बाने पंहिंजे मदद पाण त पंहिंजे ख़र्च मां ठाराई आहे। उनजो नालो त मूंखे कोन थो अचे, अलबत्ता भरिसां टांकी आहे उन ते कुझु लिखियलु आहे, अव्हांखे ॾेखारियूं था त उहो कहिड़ो ख़ुशनसीबु आहे जंहिं हीअ ख़र्च करे ऐं मुसाफ़िरनि जे लाइ हिकिड़ी सहूलियत पैदा कई आहे। हे बिराए साले साहब ज़ोजा हाजी गुलाम मुस्तफ़ा राजपूत पडीगंज टाउन। त दोस्तो अल्लाह जा
बाना आहिनि जेके अल्लाह जे मखलूक जी ख़िदमत में यकीन रखनि था ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, अफ़ज़ल ॻाल्हि आहे। इहा ई इंसानियत आहे, इहो ई दर्स आहे। चलो डाउन जी। अस्सलाम वालेकुम भाई छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? हूअं त तव्हां असां बचपन खां यानी कि नंढे लाको खां वठी हिक ॿिए खे ॼाण सुञाण वास्तो तालुकात आहे। रेलवे जे हिसाब सां तव्हां ॿुधायो त तव्हांखे केतिरो सुठो आहे हिन कैंटीन खे हलाईंदे? तकरीबन 35 साल थी हाणे हिते रेलवे खे कैंटीन हलाईंदे ऐं मां ऑलरेडी ठेकेदार आहियां हिते पढ़ी रेलवे स्टेशन ते ॿियो नंबर ते माशाल्लाह जहिड़ियूं गाॾियूं आहिनि उहो तव्हां ॾिसो था जहिड़ो हाल वाल आहे अहिड़े हिसाब सां। अच्छा भला तव्हां छा था सम्झो त 20-25 साल पहिरीं जीअं त 20-25 साल पहिरीं जेका पोज़ीशन हुई उहा कहिड़ी ऐं हाणे तव्हां छा था महसूसु कयो त अॻे खां बहितरी आहे या हीउ निज़ाम जेको आहे सो ॾींहों ॾींहुं डामाडोल थींदो थो वञे? इहो निज़ाम जहिड़ो आहे हिन वक़्तु सम्झो पूरो सूरो आहे, गाॾियूं लेट वग़ैरह बि थी वञनि। पहिरें त हुयो रेलवे जा कारा इंजण अहिड़े हिसाब सां त लोकलूं गाॾियूं हलंदियूं त उन में स्टॉप टू स्टॉप बीहंदियूं त वॾी गाॾियूं हिते स्टॉप ॾींदियूं पाणी वठंदियूं। हिन वक़्तु पाणी वारो सिस्टम आहे कोन, सम्झो इन जो हाल स्टेशन जो पूरो आहे हिन वक़्तु। अच्छा तव्हां भला पंहिंजे कारोबार जे हिसाब सां मुतमिन आहियो त तव्हांखे तव्हां पंहिंजो किरायो वग़ैरह कढी करे पोइ पंहिंजो गुज़र सफ़र ॾाढो सुठो थिए पियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह किरायो वग़ैरह ते कॾहिं निकिरे थो कॾहिं निकिरे, हालात अहिड़ा आहिनि, महांगाई वॾी आहे हिन वक़्तु, का शइ बि सम्झो असांखे हिन में कमाई वारी शयूं न रहियूं आहिनि, न कमु कारोबार रहियो आहे पहिरें दौर वांगुरु हाणे न आहे। नाज़रीन असां इहा ॻाल्हि कंदा पिया चऊं त महांगाई जो आलम जेको आहे सो तमामु ज़ोर शोर सां वधी वियो आहे। इन करे जेके क़दीमी शयूं आहिनि उहे डावाडोल ऐं तबाह थी वियूं आहिनि। जेके जदीद शयूं ठाहिनि पिया उहे इहे सम्झो जो आर्टिफिशियल आहिनि, मसूनी आहिनि। ऐं तव्हांखे ॾेखारींदा हलूं त साम्हूं हिकिड़ी वाटर कूलर लॻल आहे जेको मस्जिद ऐं तव्हांखे ॾेखारियोसीं जंहिं मुखी हज़रात ठाहिराया आहिनि उहो साॻी तरह सां हीअ वाटर कूलर आहे थधे पाणी जो, मथे कंप्रेशर आउटर लॻल आहे। हीअ साॻी माण्हूअ पाणी जो वाटर कूलर ठाहिरायो आहे ज़ोजा हाजी गुलाम मुस्तफ़ा राजपूत पढ़ीदन 8/5/2024। त अल्लाह जे मखलूक जी ख़िदमत करणु ऐं इबादत आहे। नाज़रीन हींअर अप जी अवामी एक्सप्रेस कराची खां पिशावर जे लाइ कुझु देरि में पहुचण वारी आहे। तव्हां ॾिसो पिया त पैसेंजर टिकट वठी पंहिंजे ट्रेन जे इंतज़ार में वेठा आहिनि। हीउ जेको लुक ॾिसो पिया इहो अंग्रेज़नि जे दौर जो, बिल्डिंग अंग्रेज़नि जे दौर जी ठहियलु आहे, उन में फेर फार कान थी आहे। जंहिं पोज़ीशन में ठही हुई उन ई पोज़ीशन में आहे। वेटिंग रूम आहिनि, टिकट घर आहिनि ऐं कुझु ॿियूं ऑफिसूं आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? पाण कहिड़ा आहियो जजा? कलोड़ा। पढ़ीदन प्लेटफॉर्म ते तव्हां बीठा आहियो, कहिड़ी गाॾी जो इंतज़ार पिया करियो? महरान जी। केतिरे में टिकट मिली जजा तव्हांखे? 300 रुपया। अच्छा केसि ताईं ईंदो? सरहारी। अच्छा आउं तव्हांखे ॿुधाईंदो न त अवामी एक्सप्रेस पई थी अचे, महरान जेको आहे सो कंहिं दौर में हलंदी, हाणे कोन थी हले। न त पोइ नाज़रीन जीअं त तव्हांखे पहिरीं ॿुधायोसीं त अप जी अवामी एक्सप्रेस जेका कराची खां पिशावर उहा रवानी थी वई। हींअर डाउन जी अवामी एक्सप्रेस जेका आहे सा पिशावर खां पढ़ीदन प्लेटफॉर्म नंबर 2 ते पहुती आहे। ॾिसो पिया था पैसेंजर इंतज़ार में आहिनि, हर को पंहिंजे मंज़िल जी तरफ़ वञण जे लाइ बेताब बेचैन आहे। अल्लाह तबारक व तआला हर माण्हूअ खे पंहिंजे मंज़िल ऐं मक़सूद ते सुकून सां पहुचाए। त हीअ आहे अवामी एक्सप्रेस, AC स्टैंडर्ड आहे ऐं लोअर AC बि आहे हिन में ऐं इकोनॉमी बि आहे। हर माण्हू पंहिंजे जे हिसाब सां टिकट वठंदो आहे।
नाज़रीन तव्हांखे अवामी एक्सप्रेस ॾेखारियो पिया जेका पिशावर खां कराची तरफ़ प्लेटफॉर्म नंबर 2 पड़ीदन ते स्टॉप आहे। त लोकल इलाइक़े खे हिकिड़ी वॾी सहूलियत आहे रेलवे जी, ऐं रेलवे जो हिकिड़ो सुठो सफ़र आहे। ख़ासि तौर ते आउं इन सफ़र खे ॾाढो पसंदि कंदो आहियां। हे AC स्टैंडर्ड आहे, जेके सुटेबल माण्हू आहिनि उहे हिनखे अफोर्ड कनि था, उहे उन जो सफ़र कनि था। इकोनॉमी आहे। अचो त अचो थोरो नज़ीर साहिबु अचो अचो। अस्सलाम वालेकुम। सही छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का करम। चाचा तव्हां हिते अवामी में छा आहियो? मां कंडक्टर गार्ड आहियां। राइट पे अचे ट्रेन? न सर, 3.5 कलाक लेट आहे। उन जो सबबु? लाहौर में चवनि था त कोचूं शार्ट आहिनि। अच्छा, बाक़ी अॻिते अलाह साईं कंदो त पंहिंजे मंज़िल ते आसानी सां पहुचंदी। तव्हां मुतमिन आहियो पाकिस्तान रेलवे जे सर्विस खां? बिल्कुलु बिल्कुलु, अल्लाह जे फज़ल सां सही पई हले। बाक़ी हाणे रेल आहे, वॾो इदारो आहे, पर फ़िलहाल त असांजी नज़र में सही पई हले। अच्छा, पैसेंजरनि जे हिसाब सां सीट बाय सीट आहिनि या वैकेंसी कुझु ख़ाली रहिजी वञनि? न न न, बिल्कुलु ओवर वन आहे। पैसेंजर बि फुल आहिनि, वधीक एक्सेस माण्हू आहिनि। अच्छा, लोअर AC स्टैंडर्ड AC वग़ैरह जेको आहे सो हुन में? हा, हिन में तक 80% सवारी आहे। तव्हांजी गाॾी रवां थी वई आहे? तव्हांखे इजाज़त अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। हे बिज़नेस क्लास आहे। ये बिज़नेस क्लास आहे। इन बिज़नेस क्लास में माण्हू सफ़र कनि था, जेको जे हैसियत में पंहिंजी उन हिसाब सां हे नौजवान जेको आहे सो जुनून सां पंहिंजो ट्रेन जो सफ़र करे पियो। नाज़रीन, सबको पंहिंजे मंज़िल तरफ़ रवां ई दवा। ट्रेन हली चुकी आहे। असांजी दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला हर पैसेंजर खे पंहिंजे घर, पंहिंजे मिटनि, पंहिंजे माइटनि ताईं आराम ऐं सुकून सां ऐं तहफ़ुज़ में पहुचाए। हीअ सफ़र ज़िंदगी जूं के ख़ुशियूं खणी ईंदा हूंदा, के ग़मनि में निकिरंदा हूंदा। बहरहाल ट्रेन आहे, ख़ुशियुनि वारनि खे बि खणे थी, ॾुखनि वारनि खे बि खणे थी। हर को पंहिंजे मंज़िल जी तरफ़ रवंदो आहे ऐं इंशाअल्लाह सभु को पंहिंजी मंज़िल जी तरफ़ रवंदा में पहुची वेंदो। नाज़रीन, ट्रेन जो स्टॉप। अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा हाफ़िज़। नाज़रीन, जीअं त अव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त असां अव्हां सां वाइदो कयो त असां खां जेतिरो थी सघियो पडीदन जी तारीख़ ऐं पडीदन जी क़दीमी शयुनि खे तव्हां ताईं पहुचाईंदासीं। त हीअ तव्हांजे साम्हूं जेको ॾिसो पिया था, हीअ ठहियलूं आहिनि। हिते रेलवे जे इंजननि जी जेका आहे सा सर्विस थींदी हुई, यानी कि कंहिं वक़्त में हिते रेलवे इंजन जी सर्विस थींदी हुई। तव्हांखे अञा बि जेको आहे सो पाणी नज़र ईंदो, छो जो सप्लाई त पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। पाणी जा जेके मथियां पैंप आहिनि उहे बि मौजूदु आहिनि, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त उहे शयूं कोन लॻे। यानी कि हिते ट्रेनुनि खे न पाणी ॾिनो थो वञे, न इंजननि जी हिते सर्विस कई थी वञे। कंहिं दौर में हिते हर इंजन जी सर्विस थींदी हुई। तव्हां ॾिसंदव त हीअ आहे लोको शेड। इंजननि खे या गाॾियुनि खे कंहिं रिपेयरिंग जी ज़रूरत हूंदी हुई त उहा रिपेयरिंग जेका आहे सा हिन लोको शेड में कई वेंदी हुई। हेॾे आउं पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि त हींअर जी हालति हीअ ॾिसो छा लॻी पई आहे। हिते ट्रेनूं बीहंदियूं जंहिंजी हिते लोको शेड में हिते कमकार थींदो, रिपेयरिंग थींदी। हेॾां भरिसां ई ऑफिसूं बि हुयूं ऐं हिन में मटीरियल सामान वग़ैरह पियो हूंदो। जंहिं गाॾे खे या जंहिं इंजन खे जंहिं शइ जी ज़रूरत हूंदी उनखे उन महिल उन शइ खे जेको आहे सो रिपेयर करे रवानो कयो वेंदो हो। बदकिस्मती सां हाणे इहा शइ न रही आहे। ऐं साम्हूं जेको पाणी जो तव्हां ॾिसो पिया था वॾो लॻो पियो आहे पैंप, इहो
4 खां 6 इंच जो आहे, 6 इंच जो आहे। 6 इंच जी जेको आहे सो इहा सप्लाई हिननि खे वॉश कंदी हुई ऐं इहा सप्लाई मथे पाणी जेको बाथरूमनि में ऐं पीअण जे लाइ गटरनि में हूंदो आहे उनखे जेको आहे सो सप्लाई कंदो हो। त हीअ आहे लोको शेड जी पुराणे दौर जी आहे, जेका इंगलारनि ते मज़बूत लोह सां टीन जी चादर सां ठहियल आहे, तमामु मज़बूत आहे। पर अफ़सोस ऐं बदकिस्मती सां चवणो थो पए त असांजे प्यारे पाकिस्तान में रेलवे जो निज़ाम बजाए तरक़ीअ जे तबाह ऐं बर्बाद थी वियो आहे। सलजे त कंहिंसां सलजे ही सूर आहे ॾाढो ॾुखियो, मुल्क मिठड़े जो ही सूर आहे ॾाढो ॾुखियो। ही साम्हूं जेको आहे 4 इंच जो पैंप, इन ज़रिए ट्रेनुनि में पाणी भरियो वेंदो हो। तव्हांखे वेझो थी इहो पैंप था ॾेखारियूं। हिन पैंप ज़रिए ट्रेनुनि में पाणी भरियो वेंदो हो। ऐं पहिरीं तव्हांखे ॿुधायोसीं त मेन लाइनुनि ते बि पैंप आहिनि जेके एमरजेंसी में उतां बि जेको आहे सो बोगिन में पाणी विझो वेंदो हुयो पैंपनि ज़रिए। तव्हांखे अदा नज़ीर अहमद अंसारी साहिबु ॾेखारींदो त साम्हूं जेके खूह आहिनि, वॾा वॾा प्लांट ठहियल आहिनि, हीअ जेके कंहिं दौर में इहे इंजननि खे डीज़ल फ़राहम कंदा हुआ। हे जेके 1 2 3 इहे डीज़ल जा जेके ट्रेनुनि में इंजननि में ऑयल पवंदो हो उन्हनि जा ई खूह आहिनि। हितां उन्हनि में जेको आहे सो तेल भरियो वेंदो हो, पोइ वरी अॻिते उन्हनि जी जेका रवानगी थींदी आहे। ऐं जंहिं जॻह ते असां हिते बीठा आहियूं ऐं चवंदुसि त हू अदो नज़ीर साहिबु हेठि तव्हांखे ॾेखारे त जंहिं दौर में कोयले ते गाॾियूं हलंदियूं त हिते कोयले जा ज़ख़ीरा थींदा हुया। अॼु बि तव्हांखे कोयले जा ई टुकर टुकर जेको आहे सो नज़र अचनि पिया था। त हितां कोयलो जेको आहे सो खणी ऐं ट्रेनुनि में विझी ऐं ट्रेनुनि खे हलायो वेंदो हो, जेको पहिरें ज़िक्र करे चुका आहियूं त हिकु भिटशा खां जे तरफ़ वेंदी त हिकु रोड़ी जे तरफ़ वेंदी, हिकु हालाणी ऐं कंडियारो ऐं मेरापुर जे तरफ़ वेंदी। त इहे ट्रेनूं जेके हुयूं से कोयले ते हलंदियूं हुयूं। त हीअ केॾो क़दीमी तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त शयूं आहिनि। पडीदनि जी बदकिस्मती चइजे त अहिड़े दौर में ही शयूं बजाए हुअण जे ख़तमु थी वियूं आहिनि। डीज़ल इंजननि खे हितां फ़राहम थिए, लोकू शेड जे हिसाब सां पाणी पडीदनि मां फ़राहम थिए, एरिया जे हिसाब सां वधि में वधि पडीदनि जे एरिया, पर बदकिस्मती सां ट्रेनूं 3 या 4 थियूं बीहनि, ॿी बाक़ी टोटली स्टेशन क्वार्टर ऐं रेलवे जो निज़ाम दरहम बरहम थी वियो आहे। छा में सही न नवीन, ये आप देख रहे हैं सामने ये गीज़र टाइप के जो बड़े बड़े बाउल है, ये सर्दियों के मौसम में इनसे इनकी सर्विस, इंजनों की सर्विस की जाती थी। और ये भी जो है ये आयल था, इनमें स्पेयर में आयल था, रखा जाता था इमरजेंसी के हिसाब से। तो बदकिस्मती से ये सारी चीज़ें बदल गई, अब कुछ भी नहीं रहा है, ये सब बिगड़ गई, उजड़ गई। अब देखो ये कितने मजबूत चादर वाले आयल के लिए, इमरजेंसी के लिए होती थी, बड़े बड़े कुओं से निकाल के ये यहाँ रखते थे कि फिर फ़ौरन अगर किसी ट्रेन को ज़रूरत पड़े तो उसको आयल दिया जाए। ये बिल्डिंग आप देख रहे हैं, ये कितनी कदीम आपको लग रही है। इनकी खिड़कियाँ देखें, इनकी सीढ़ी देखें, ये शायद इलेक्ट्रिक ये इलेक्ट्रिशियन रेलवे की है। तो यानी कि यहाँ पे अफसरान वगैरह रहते थे और जो इस लोको शेड को मैनेज करते थे, उनकी ये रहाइश थी या उनका ऑफिस थी। आप देख सकते हैं कि अब इनका क्या हाल है और किस हाल में है। ये सामने खिड़कियां हैं, ये पुराने दौर की सीढ़ी, लकड़ी सी बनी हुई सीढ़ी है जो दरवाजे पे जाती है ऊपर वाला हिस्सा। ऊपर देखो इसके दरख्त और खिड़कियां, कितनी पुरानी दौर की ये बिल्डिंग है, अंग्रेज़ों के दौर की। लेकिन अफसोस की बात है कि पाकिस्तान कहाँ पहुँचा। हम दुआ करते हैं कि अल्लाह तबारक व तआला हमारे मुल्क, हमारी कौम और हमारे अफसरान को मेहनत और दिलचस्पी दे इस मुल्क की, ताकि खिदमत कर सके। फोटो कड़े निकरंदो।
ये आप देख रहे हैं ऊपर वाली जो पुल है, ये रेलवे ट्रैक के ऊपर से बनी हुई है, यानी कि दो कॉलोनियाँ हैं, एक रेलवे के लेफ्ट साइड और एक रेलवे के राइट साइड। इन दोनों को आपस में मिलाने के लिए ये पुल बनाई गई है। तो हज़ारों क्वार्टर हैं, लेकिन कौन रहता है, किस हाल में रहते हैं, ये मालूम नहीं। ये मजदूर हैं रेलवे के जो काम कर रहे हैं। तव्हांखे असां पटीदन रेलवे स्टेशन मुकमल तरह सां ॾेखारी ऐं आख़िरी तव्हांखे इहे ॾेखारियूं था। हीअ जेको मुंहिंजे पुठियां लोकेशन आहे, इहा पुराणे वक़्त में माल जी सप्लाई जे लाइ हूंदी हुई। जिन्स जो जेको बि कारोबार हूंदो हिन ई एरिया में थींदो, जंहिंमें कणिक, फुटी, चांवर, कमंद ऐं चौपायो माल बि हितां गाॾियुनि में सवार थी कराची वेंदो हो। ऐं जेको तव्हां हींअर पुठियां मुंहिंजे ॾिसी रहिया आहियो, हिते तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां साफ़ सफ़ाई हूंदी हुई ऐं तव्हांखे हिते हर बसि अनाज हितां जेको आहे सो न कराची ट्रेन ज़रिए सप्लाई थींदो हो, जंहिंमें कणिक, फुटी, सारी, कमंद ऐं चौपायो माल जेको आहे सभई हितां ट्रेन में सवार करे कराची पहुचाईंदा हुआ ऐं हिते तमामु हज़ारे मज़दूर हिते कमु कंदा हुआ ऐं हिन महिल जो हिते वॾी जेको आहे सो रौनक हूंदी हुई। तमामु ख़ल्क़ हिते ईंदी हुई जेका उन्हनि जे जेके बि हमाल कंदा हुआ, हमाली चवंदा, जेके ॿोरियूं खणंदा हुआ, उन्हनि जा मुक़ाबिला थींदा हुआ पाण में। पोइ जेको खटींदो हो पोइ बसि नारेबाज़ी थी वेंदी हुई, शर्तूं लॻाईंदा हुआ। हींअर तव्हां बसि ॾिसी रहिया आहियो त हिते का शइ कान्हे का, सिर्फ़ु वण ऐं छॿर, गाह, ॿी तव्हांखे का बि शइ हिते कान ॾिसण में ईंदी। इहो अथव पटीदन स्टेशन जो हाल। वधीक मां नाज़रीन खे गुज़ारिश कंदुसि त चैनल खे लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा ऐं कमेंट सेक्शन में वञी पंहिंजो राय जो बि इज़हार कंदा। हिते तमामु ख़ूबसूरती हूंदी, पर अॼुकल्ह सफ़ा वण ई वण ऐं गाह ई गाह आहे। उन सां गॾोगॾु असांखे ॾींदा इजाज़त, दुआनि में यादि रखंदा। ख़ुदा हाफ़िज़, अल्लाह वाही।